नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में जामरा शाहणी तकरार जो फ़ैसिलो अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मरहूम पीर सैयद अब्दुल वक़ार शाह जीलानी जे बंगले ते पीर सैयद अहमद नवाज़ शाह मारूफ साईं जुगनू शाह जी सरपंची में थी गुज़रियो, जंहिंमें मक़दूल गुलशेद जामरो जे क़त्ल जी रक़म 20 लख रुपया ऐं अॻु थियल फ़ैसिले जी भञकड़ी जा 10 लख रुपया समेत 30 लख रुपया शाहणी धुर भरंदी ऐं शाहणी बिरादरी जे दुकाननि मां हथियार ऐं फुरलुट जे एवज़ जामरा धुर 85 लख रुपया भरंदी, जॾहिं त फ़ैसिले बाद का धुर अगराई कंदी त इहा 50 लख रुपया ॾंड भरींदी। जॾहिं त लाकब में क़त्ल थियल नौजवान कामरेड मियां बख्श शाहणी जे क़त्ल जो ज़िम्मेवार सैयद अहमद राजपर खे करार ॾिनो वियो, जंहिंखां शाहणी धुर फ़ैसिलो वठंदी। अहिड़े तरह फ़ैसिले में धुरियुनि ॾंड जे मजमूई तौर रक़म 1 करोड़ 15 लख रुपया मुक़ररु कई वई, जंहिंजी अदायगी 3 क़िस्तनि ज़रिए कई वेंदी। जॾहिं त फ़ैसिले में पीर सैयद फयाज़ हुसैन शाह, अब्दुल ख़ालिक जागराणी, अली मुराद शेख ऐं मोहम्मद इकबाल बाजराणी हुआ, जॾहिं त धुरियुनि में सरदार नज़ीर अहमद जामरो, चेयरमैन फिदा हुसैन जामरो समेत ॿिन्ही धुरियुनि जा केतिराई माण्हू मौजूद हुआ। फ़ैसिले जी सरपंची पीर अहमद नवाज़ शाह मारूफ जुगनू साईं खैर जी दुआ घुरी ऐं धुरियुनि खे भाकर पाराए खीरखंड करे छॾियो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।